बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हक़ ऐं बातिल जी जेका जंग आहे इहा हमेशह जारी ऐं सारी रहंदी आहे। शुरूआती दौरनि खां जेकॾहिं ॾिसंदासीं त जेका इस्लाम खां पहिरियां इस्लाम जे वक़्त में ऐं उहा जंग हेसि ताईं असांजे हिन दौर ताईं जेका आहे सा हक़ ऐं बातिल जी जेका जंग आहे उहा जारी ऐं सारी आहे। ऐं आईंदे ॾींहुं क़यामत ताईं इहो हक़ ऐं बातिल जो जेको निज़ाम आहे जंग उन्हनि जी आहे इहा जारी ऐं सारी रहंदी। उन कॉन्सेप्ट खे सोचणु ऐं उन खे सम्झणु उन वक़्त जी जेका रैयत आहे उन ते खुदाई जेको आहे सो हिकिड़ो फ़र्ज़ु रखियो वियो आहे त हू हक़ ऐं बातिल खे जेको ॼाणनि सुञाणनि ऐं उन मंझां जेको आहे सो हू हक़ जो साथ ॾेई ऐं अॻिते वधनि ऐं सचाई खे जेको आहे सो तरजीह ॾियनि। इहो हिकिड़ो कुदरती जेको आहे सो निज़ाम आहे ऐं हिन अमल जो हिकु हिसो आहे। ऐं असांखे क़ुर शरीफ़ इहा ई जेका आहे सा तलक़ीन कई आहे त अवी हमेशह हक़ ऐं सच ते रहो। ऐं हिन हक़ ऐं बातिल जी जंग खे जे पाण थोरो नज़र में रखंदासीं त अॼुकल्ह हक़ ऐं बातिल छा आहे ऐं असांजी जेका हिन वक़्त जी रैयत आहे उहा कहिड़े तरफ़ वञी रही आहे। असांजी सोचनि असांजे ज़हननि त हिन दुनिया जूं जेके आसाइशूं ऐं हिन दुनिया जा जेको रंगीनियूं आहिनि उहे केतिरो इंसान खे मुतासिर कनि थियूं इन अमल मंझि जेको आहे सो ऐं उहे शैतानी अमलनि ॾांहुं ऐं उन बातिल ॾांहुं इंसान खे गुमराह करण जी जेके आहिनि से एतिरो त मुतासिर कनि थियूं जो ख़ातिर खां इंसान जेके आहिनि उहे उन बातिल जे पोयां डोड़ियो लॻनि ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ ऐं ज़ाती जेके आहिनि हयातियुनि जे लाइ ज़ाती जेके फ़िक्र जे लाइ जेको आहे सो उहे हमेशह बातिल जे पोयां डोड़ंदा ऐं वधंदा रहनि था। पर दोस्तो आउं पंहिंजे ज़हन मुताबिक़ जेको आहे सो हिकिड़ी नंढिड़ो मिसाल अव्हांखे ॾींदोसां त हर दौर में इहो हक़ ऐं बातिल जी जेका जंग आहे उन वक़्त में जेको आहे सो मके मंझि जेॾीमहिल 360 बुत जेके आहिनि डाया विया हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल उन्हनि हक़ ऐं बातिल जो जेको पंहिंजे लकुण सां जेको आहे उन्हनि बुतनि खे डाहे ऐं हिकु अज़ीम मैसेज ॾिनो पूरी दुनिया खे। ऐं उन वक़्त जे जेके उते जा हाकिम हुआ अबू सुफ़ियान अबू जेल वग़ैरह जिन पंहिंजी ज़ातियात खे जेको आहे सो तरजीह ॾिनी ऐं हुननि जेको आहे सो बातिल जो साथ ॾिनो। हुननि जेको आहे सो पंहिंजी ज़ातियात खे जेका आहे तरजीह ॾिनी। हुननि इएं चयो त जेकॾहिं मके में जेके बुत डाया विया या जेको आहे सो हीउ निज़ाम क़ाइमु थी वियो त जेको मके में मजमू थिए थो ऐं ॿाहिरीं दुनिया जी जेका रैयत आहे जेके माण्हू आहिनि हिते अचनि था ऐं बुतनि जी पूॼा कनि था उन मां असांखे वधीक मुनाफ़ो मिले थो असांखे वधीक जेका आहे कमाई जो जेको ज़रियो मिले थो ऐं उहो सभु जेकॾहिं महदूद थी वेंदो हलियो ख़तमु थी वेंदो त असीं तबाह थी वेंदासीं हलिया ऐं मको जेको आहे सो तबाह ऐं जेको आहे सो बर्बादी जे किनारे ते पहुची ऐं ख़तमु थी वेंदो हलियो। हिकिड़ी अहिड़ी सोच जेका असां रखी वई पंहिंजे मफ़ादनि जे लाइ ऐं जेको आहे सो ऐं उन हक़ ऐं बातिल जी जंग में जेको आहे सो उन्हनि ज़ाती मफ़ादनि खे जेको सो तरजीह ॾिनी ऐं इस्लाम खे झुटलायो। पर कुदरत ख़ुदा जी जेका आहे सा इस्लाम जेको आहे सो उन बातिल खे जेका आहे हमेशह जे लाइ ख़तमु करे ऐं हक़ ऐं सची जेका जेको झंडो जेको सो फड़कायो ऐं उहो जेको सो हक़ ऐं सच जो जेको आवाज़ु आहे उहो पूरी दुनिया ताईं जेको सो फैलिजी ऐं वसी हिकु आला क़िस्म जो जेको सो निज़ाम बणिजी इन पूरी दुनिया ते राइज थियो ऐं उहो जेको सो निज़ाम हिकिड़ो इंसानियत जो ऐं हिकु ह्यूमन जेको राइट्स जेके हूंदा आहिनि उन मंझि जेको आहे उहो निज़ाम जेको आहे सो शामिलु थी इंसान खे जेका आहे तरजीह ॾिनी। दोस्तो हिन लिहाज़ में हिन दुनिया में बि जेको आहे सो उहो कॉन्सेप्ट जेको सो बरक़रार आहे असांखे उहा निगाह न करणु खपे त हक़ ऐं सच छा आहे। दोस्तो असांखे गौर ऐं फ़िक्र करणु खपे पंहिंजी उन्हनि जेके रहनुमानि ते जेके अॻवान आहिनि त हक़ ऐं बातिल छा आहे।
जॾहिं करबला जो जेको वाक़ियो कयो थियो, उन टाइम ते बि जेको सो इस्लामी हिकिड़ो जेको आहे सा हुकूमत हुई, ऐं इस्लामी हुकूमत जेको आहे सो अहिड़ा जेके आहिनि जेके मज़ालिम जेके शुरू कया, ज़ुल्म शुरू कया, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हिकु हक़ जो जेको निज़ाम जेको क़ाइमु करण जे लाइ इमाम सगोरा जेको आहे सो उन मैदान ते उथिया, ऐं उन्हनि जेको आहे सो उनखे जेको वॾो चैलेंज ॾिनो। पर उन वक़्त जी रैयत जेको आहे सो कंहिंखे अपनायो, त उहो ही कंसेप्ट बि जेको सो अॼु जे निज़ाम खे जेको आहे सो भेटिजे त बिल्कुलु उन ई रीत वञे थो दोस्तो। पर असांखे पंहिंजे ज़हननि मंझि उहे ॻाल्हियूं ज़रूरु रखणु खपनि त हक़ ऐं बातिल छा आहे, ऐं जेकॾहिं असां उन हक़ ऐं सच खे जेकॾहिं झुटलाए पंहिंजे ज़ाती मफ़ादनि में आयासीं, त उन वक़्त जे यज़ीदनि ऐं उन वक़्त जे काफ़िरनि खां जेको आहे सो केर बि असांखे परे कोन थो करे सघे। दोस्तो, ही ज़िंदगी गुज़री वेंदी हली, हर को पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदो, पंहिंजो टाइम गुज़ारे वेंदो हलियो, पर किरदार जेके आहिनि हमेशह ज़िंदा रहण वारा आहिनि ऐं अॻिते हलण वारा आहिनि। ऐं हर को पंहिंजे किरदारनि ते जेकॾहिं तरजीह ॾींदो, पंहिंजे किरदारनि खे जेकॾहिं वसी बनाईंदो, पंहिंजे किरदारनि खे रोशन कंदो, त उहो ॾींहुं क़यामत ताईं रोशन ऐं आला शान ऐं मर्तबे जो हामिल थींदो, ऐं अॻिते जेको आहे सो छोटकारे जो जेको आहे सो हामिल थींदो। दोस्तो, इहो ई मुंहिंजो मैसेज आहे त हक़ ऐं सच ते जेको सो अचो, ऐं जेको आहे सो पंहिंजे नसुलनि खे तहफ़ुज़ ॾियो, पंहिंजे निज़ाम खे तहफ़ुज़ ॾियो। इन मैसेज खां इन वीडियो जी ईद कंदुसि। जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु बेल आइकन खे प्रेस कनि, जीअं हर मुंहिंजी नई वीडियो बासानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम।